साले तौर ते चोरी जो नालो कढाइण असांजे मुआशरे में अक्सर करे हले तो। ही तव्हांखे उहे शयूं ॿुधायां पियो जिन खे असीं गुनाह ई कोन था सम्झूं, जिन खे असां को शिरक वॾो कोन था सम्झूं, जिन खे असां आम शयूं सम्झूं था। असांजो फ़ाइदो थिए थो उन्हनि शयुनि मंझां। असीं चवंदा हिन मंझां असांखे फ़ाइदो थियो, मुंहिंजी चोरी वापसी थी वई आहे। चवंदासीं बाबा चोरी थी वई, हाणे उन चोरी जो नालो कढाईंदुसि ऐं उन खां पोइ मुंहिंजी शइ वापसी मिली वेंदी हली, या मूंखे ख़बर पवंदी। अलाह जे पैगंबर जी हदीस आहे, पाण सलाह ॿ हदीसूं अलाह जे नबी ॾियनि, हिकु मुस्नद अहमद में आहे, ॿी सही मुस्लिम में आहे। अलाह जे नबी फरमाइनि था मन अता अर्राफन औ काहिनन, जेकॾहिं को बि शख़्स अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बअद फ़इन्न खैरल किताबि किताबुल्लाह व खैरल हदि हदि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्थिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुन लहु कुफुवन अहद। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न तय्यबन वासिअन व अमलन मुतक़ब्बलन व रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी
वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी हमद सना, बुज़ुर्गी, किबरियाई उन्हीं अकेले अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुॻाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक, मालिक, राज़िक़, माबूद बरहक आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। अल्लाह तबारक व तआला असां इंसान खे पैदा कयो ऐं असांखे पैदा करण खां पोइ अल्लाह तबारक व तआला असांजी हिदायत, असांजी रहनुमाई ऐं असांखे सही रस्ते ते हलाइण जे लाइ नबियनि ऐं रसूलनि जो सिलसिलो जारी फरमायो। हर दौर में, हर इलाइक़े में, मुख़्तलिफ़ ज़बाननि जे अंदरि अल्लाह जा पैगंबर, अल्लाह जा रसूल अलैहिमुस्सलातु वस्सलाम अची करे इंसान खे पंहिंजी पैदाश जो असुल मक़सद ऐं इंसान जो असुल टारगेट ऐं इंसान जी ज़िंदगी जो असुल बुनियादी जेको मक़सदु आहे उहो अची करे सम्झाया ऐं इंसान जी चङाई, भलाई ऐं इंसान जी बरतरी जे लाइ उन्हनि नबियनि हर मुमकिन कोशिश कंदे पंहिंजे वसां न घटायो। अल्लाह जे पैगंबरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जंहिं बि दौर में मोकिलियो आहे, उन दौर जे हिसाब सां, उन मुआशिरे जे एतबार सां, उन वक़्त जे इंसान जे एतबार सां अल्लाह ताला उन्हनि खे शरीयत ॿिनी क़िस्म जी अता कई आहे। छो त काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके हिकु इलाइक़े में आम रवाज जी सूरत में हूंदियूं आहिनि ऐं उहे शयूं कंहिं ॿिए इलाइक़े जे अंदरि मुआशिरे जो हिसो थी वेंदियूं आहिनि। उतां खां उन्हनि जो निकिरणु नामुमकिन हूंदो आहे। हिकु इंसान जो लहजो, अंदाज़ अलॻि हूंदो आहे ऐं ॿिए इलाइक़े जे इंसाननि जो लहजो, अंदाज़, उनजो उथणु वेहणु, उनजी रहणी कहणी अलॻि हूंदी आहे। उन करे अल्लाह तबारक व तआला जेके नबी मोकिलिया, उन्हनि खे जेके मुख़्तलिफ़ शरीयतूं ॾिनियूं, उन्हनि शरीयतनि में अल्लाह ताला कुझु न कुझु फ़र्क़ु ऐं चेंजिंग रखी आहे। इलाइक़े जे हिसाब सां, उन क़ौम जी तबियत जे एतबार सां, उन जे रस्म रवाज जे एतबार सां हिकिड़ी शइ हिकु शरीयत में जाइज़ आहे ऐं ॿिए नबी जी शरीयत में उहा शइ नाजाइज़ आहे। हिकु नबी खे अल्लाह ताला उन कम जी इजाज़त ॾेई छॾी ऐं ॿिए नबी खे उन कम खां रोके छॾियो। पर हर नबी जी दावत ऐं तबलीग जे अंदरि जेको बुनियादी नुक़्तो आहे, बुनियादी मक़सदु आहे, उहो सभिनी नबियनि जो हिकु ई रहियो आहे। चाहे उन जो कहिड़े बि इलाइक़े सां तालुक़ु हुजे, कहिड़ी बि क़ौम सां उनजो तालुक़ु हुजे, कहिड़े बि उनजे मुआशिरे सां उनजो तालुक़ु हुजे, उन जो अंदाज़ छा आहे, उनजी रहणी कहिड़ी कीअं आहे, उन्हनि जा पाण में हिक ॿिए सां तालुक़ात कीअं आहिनि, पर सभिनी जे अंदरि उहो पैगाम हर नबी पंहिंजे क़ौम खे ॾिनो। उहो पैगाम आहे तौहीद जो ऐं शिरक खां मन करण जो। हर पैगंबर आदम अलैहिस्सलाम खां विंदे करे आख़िरी पैगंबर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके बि नबी आया, हर नबी पंहिंजी क़ौम खे बुनियादी जेका दावत ॾिनी, या क़ौम अअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरु। हर पैगंबर पंहिंजी क़ौम खे इहा दावत ॾिनी त उन अकेले अल्लाह जी इबादत करियो। नफ़े जो मालिक बि अल्लाह आहे, नुक़सान खे हटाइण वारी ज़ात बि अकेले अल्लाह जी आहे। इंसान जे ॾुखनि सुखनि में इंसान जी पुकार
दां ऐं सॾ ॿुधण वारी ज़ात बि उन अलाह जी आहे। तंहिं करे उन रब जे दर खे छॾे करे कंहिं ॿिए दर ते कॾहिं बि झुकण जो इंसानु सोचे बि न। जंहिं रब हीअ पेशानी हिन चहिरे खे इज़त वारो बणायो आहे, उहो रब नथो चाहे त हीअ पेशानी हीअ चहिरो इंसान जो हीअ जिस्म अलाह खे छॾे करे कंहिं ॿी मख़लूक जे साम्हूं झुके। इहो नामुमकिन शइ आहे। हर नबी इहो दावत मन जड़ियो आहे। तव्हां पूरे नबीअ जी तारीख़ पढ़ी ॾिसो। अलाह ताला क़ुर करीम जे अंदरि मुख़्तलिफ़ नबीअनि जो ज़िक्र कयो आहे। 25 नबीअनि जा तक़रीबन अलाह ताला नाला वठी करे ज़िक्र कयो आहे, 25 नबीअनि जा। ऐं उन खां सवाइ जेके बि अलाह ताला पैगम्बर आंदा मोकिलिया, उन्हनि जो ज़िक्र कुझु हदीसनि में तव्हांखे ॿियनि किताबनि में मिलंदो। तव्हां सभिनी शयुनि खे साम्हूं रखो। हर पैगम्बर, हर नबी पंहिंजी क़ौम खे बुनियादी दावत अलाह जी तौहीद जी ॾिनी आहे। ऐं बुनियादी जेको गुनाह आहे जंहिंखां हर नबी पंहिंजी क़ौम खे डिॼारियो आहे, उहो गुनाह आहे शिरक जो। छाजे लाइ? छो त शिरक एॾो ख़तरनाक गुनाह आहे, एतिरो त ख़तरनाक गुनाह आहे जो रब उन माण्हू खे कॾहिं बि माफ़ कोन थो करे जेको इन गुनाह जे हूंदे हिन दुनिया खे छॾे वञे थो, हिन दुनिया मां फौत थी वञे थो। अलाह ताला उन माण्हू जे लाइ माफ़ी जी का चांस ई कोन रखी आहे। अलाह तबारक तआला क़ुर करीम में हिकु जॻह ते न, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ में अलाह ताला इहा शइ असांखे सम्झाई आहे। इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अलाह ताला शिरक खे माफ़ नथो करे। बेशक अलाह ताला नथो माफ़ करे हीउ जो को इंसान अलाह सां गॾु कंहिंखे शरीक करे। शिरक खां सवाइ बाक़ी गुनाह रब चाहे त माफ़ करे सघे थो, अलाह जेकर चाहे त उनजो अज़ाब बि ॾेई सघे थो। ईअं बि न आहे जो हिकु शख़्स चवे त बाबा सिर्फ़ु शिरक खां बचंदुसि मुंहिंजे लाइ कामयाबी आहे, बाक़ी ॿियनि नेकियुनि खे छॾे ॾींदुसि, मख़लूक जा हक़ मूं ते आहिनि ई कोन, या आम अलाह ताला जी इबादत जा ॿिया तरीक़ा मुंहिंजे मथां आहिनि ई कोन। इहा बि शइ कोन्हे। ईअं सम्झो त ईमान यानी अक़ीदो ऐं अमल इन ॿिन्हिनि जो तालुक़ इंसान जे लाइ ईअं आहे जीअं हिकु जिस्म ऐं रूह जो तालुक़ हूंदो आहे। जिस्म इंसान जूं नेकियूं आहिनि, नमाज़ पढ़े थो, रोज़ो रखणो आहे, चङाई जा कम करणा आहिनि, सदको ख़ैरात करणी आहे, मख़लूक जे मथां रहम करणो आहे, कंहिंजे मथां ज़ुल्म कोन्हे करणो, कंहिंजा हक़ कोन्हे फमाइणा। इहे सभई छा आहिनि? इहे हिकिड़े जिस्म जा उज़व आहिनि। ऐं इन्हनि सभिनी उज़वनि जे अंदरि रूह अलाह जी तौहीद आहे। जेकॾहिं सभई उज़व आहिनि, नेकियूं बि आहिनि, निमाज़ूं आहिनि, रोज़ा बि आहिनि, सदको ख़ैरात बि आहिनि, मख़लूक जी ख़िदमत बि आहे, इंसानियत जे नाले ते वॾा वॾा नाला बि आहिनि, पर जेकॾहिं उन जिस्म में रूह न आहे न, त उहो जिस्म हिन दुनिया में रखण जे कम जो कोन्हे। उनखे असां क़ब्र जे हवाले करे छॾींदासूं, मिटीअ जे हवाले करे छॾींदासूं। 2 ॾींहं जेकॾहिं वधीक थी वेंदा, जिस्म बदबूदार थी पवंदो, कंहिं कम जो कोन थींदो। ईअं ई असांजूं नेकियूं आहिनि, चङायूं हुजनि, असांजूं भलायूं हुजनि, माण्हुनि जे मथां असांजा थोरा हुजनि, दुनिया में कॾहिं ज़ुल्म ज़्यादती जे वेझा बि न आया हुजूं, पर असांजे इन जिस्म जे अंदरि जेकॾहिं तौहीद जो रूह न आहे त बदबूदार जिस्म में कंहिं बि कम जी शइ कोन थींदी। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला उन जो मिसाल क़ुर करीम हिकु जॻह ते ईअं बि ॾिनो आहे, फजअल्लाहु हबा मनसूरा। उन जी नेकियुनि खे असीं ईअं करे छॾींदासूं जेके फुलिहार हुजे, राख हुजे, उन खे हवा जे अंदरि उॾारे छॾिजे, निशान बि उनजो कोन रहंदो, उन में वज़न बि कोन हूंदो। इंसान जी नेकियूं जेकॾहिं उन में तौहीद न आहे, उन जे गुनाहनि जे अंदरि शिरक मौजूदु आहे, उन इंसान जी नेकियुनि जी वैल्यू क़यामत जी इहा शइ हूंदी आहे। अलाह ताला क़ुर करीम में जंहिं बि जॻह ते अमल साले जी ॻाल्हि कई आहे, नेकी जी ॻाल्हि कई आहे, भलाई जी ॻाल्हि कई आहे, अलाह ताला उन नेकी ऐं भलाई खां अॻु में ईमान जी ॻाल्हि ज़रूरु कई आहे। इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात, यानी अलाह ताला अमल साले जी ॻाल्हि बाद में कई आहे, ईमान जी ॻाल्हि पहिरीं कई आहे। अलाह तबारक तआला इन जे करे जो तौहीद इंसान जी पैदाश जो बुनियादी मक़सदु आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अलाह ताला फरमायो त इंसाननि ऐं जिन्ननि खे मूं पैदाई पंहिंजी इबादत जे लाइ कयो आहे। इल्ला लियअबुदून, ॿियो को मक़सदु कोन्हे। बुनियादी मक़सदु इंसान जो हीअ आहे जो इंसान रब जे साम्हूं झुके। या अय्युहन्नास उबुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादा वअंतुम तालमून। अल्लाह फरमाए इंसानो उन रब जी इबादत करियो जंहिं रब तव्हांखे ख़लक़ियो आहे, तव्हांजे अॻियनि खे ख़लक़ियो आहे। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा, जंहिं रब हिन ज़मीन खे विछाणो बनायो, आसमान खे छित बनाई, बरसात जो बंदोबस्तु तव्हांजे लाइ कई,
बरसात जे पाणी जे ज़रिए सां हिन ज़मीन मां तव्हांजे लाइ रोज़ी जो बंदोबस्तु कयईं। जॾहिं सभई कम तव्हांखे ख़बर आहे करण वारी ज़ात अल्लाह जी आहे, फला तजअलू लिल्लाहि अंदाद व अंतुम तालमून, त पोइ उन अल्लाह खे छॾे करे तव्हां ॿियनि जे दरनि ते कॾहिं बि न वञो। ॿियनि खे तव्हां अल्लाह जे भाङे भाइवार न बनायो। तव्हां ॿियनि जे दरनि मां तव्हां नफ़े नुक़सान जी उमेद कॾहिं बि न रखो। जॾहिं सभई कम करण वारी ज़ात अल्लाह जी आहे न, त पोइ इंसान खे उन रब जे साम्हूं झुकणु खपे। क़ुरान करीम में केतिरनि जॻहियुनि ते अल्लाह तबारक व तआला जा मिसाल ॾेई छॾिया आहिनि। قتل الانسان ما اكفر من اي شيء خلق من نطفه خلقه فقدر ثم السبيل يسر ثم ماته فاكبر كده فرمایا يا ايها الانسان ما غرك بربك الكريم الذي خلقك فسواك فعدلك في اي صوره ما شاء ركبك। अल्लाह ताला क़ुरान करीम में हिकु जॻह ते न केतिरनि जॻहियुनि ते इंसान खे मिसाल ॾेई करे इहे शयूं सम्झायूं ते इंसान तो आख़िर उन रब जे दर खे छॾी थो, अल्लाह जे साम्हूं झुकण जे लाइ तयारु कोन आई, उन अल्लाह खे अकेलो पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक हूंदो सम्झी। आख़िर तो कहिड़ी शइ ॾिठी आहे ॿियनि जे दरनि ते? आख़िर उहा कहिड़ी तुंहिंजी उमेद आहे जेका अल्लाह जे दर में तुंहिंजी उमेद कोन थी पूरी थिए? आख़िर उहो कहिड़ो तुंहिंजो मुतालबो आहे जेको रब तुंहिंजो कोन थो ॿुधे, तॾहिं उहो मुतालबा खणी करे तूं ॿियनि जे साम्हूं वञे थो। दुनिया जे अंदरि असीं जेकॾहिं सोचूं था न, अल्लाह ताला असांजे मथां जेके नेमतूं कयूं आहिनि, रब जेके असांजे मथां अहसान कया आहिनि, उन्हनि जो शुमार करण ते इंसान जे वस जी ॻाल्हि कोन्हे। वइन तउदू नेमत अल्लाह ला तुसूहा। अल्लाह ताला फरमाए इंसान जेकॾहिं अल्लाह जी नेमतनि खे शुमार करे सघंदो न, करण जे जेकॾहिं जुरत रखंदो न, ला तुसूहा फरमाए त हुनखे शुमार करे सघंदा ई कोन। अल्लाह जी नेमतनि खे, बाक़ी नेमतनि खे साइड रखी करे इंसान जेकॾहिं पंहिंजे जिस्म ते गौर करे न, अल्लाह ताला पंहिंजे नेमतनि जो ज़िक्र कयो क़ुरान करीम जे अंदरि, इंसान जे औलाद जो ज़िक्र कयो। अल्लाह ताला इंसान जे मथां जेके बि अहसान कया न, उन्हनि सभिनी शयुनि जो अल्लाह ताला क़ुरान करीम में ज़िक्र कयो त इंसान मूं तुंहिंजे मथां ही नेमतूं कयूं, तुंहिंजे जिस्म खे सही सालम बनायमि, तुंहिंजे मथां फलां नेमत अथई, फलां नेमत अथई। ऐं उन्हनि सभिनी नेमतनि जो ज़िक्र कंदे फरमायो अनफुसिकुम अफला तुबसिरून। सभिनी शयुनि खे छॾे ॾे, हिकु इंसान अकेलाई में वेही करे पंहिंजे वजूद ते जेकॾहिं गौर कंदो न, इंसान जो अक़िल दंग रहिजी वेंदो त मुंहिंजे मालिक सिर्फ़ु मुंहिंजे जिस्मानी एतबार सां मूंखे केॾियूं नेमतूं कयूं आहिनि। और इंसान नंढे में नंढो मिसाल छाजो ॾींदो आहे? नंढे में नंढो मिसाल नूह जो मिसाल ॾियूं, वार जो मिसाल ॾियूं, इन खां मथे छाजो असीं मिसाल ॾियूं? भला आम इंसान जे मिसाल मुताबिक़ अञा जेके लिखियल पढ़ियल शख़्स आहिनि, तूं अञा उन खे ॿी नज़र सां ॾिसे थो, पर असां नूह जो मिसाल ॾियूं न, मुंहिंजो कंहिं अल्लाह न करे कंहिं बि इंसान जो को हादसे में नूह निकिरी वञे थो, नूह सिर्फ़ु हिकिड़े आङुर जो नंढो टुकड़ो लही थो वञे। ॿुधायो दुनिया जा किरोड़ ख़र्च करे छॾे, पर साॻी नूह हुनखे कॾहिं बि कोन मिलंदो। इंसान जे मथे जा वार चढ़ी वञनि था, हीउ इंसान हैरान आहे, परेशान आहे, लखे रुपया लुटाए छॾींदो त बाबा मूंखे पंहिंजे अहिड़ो को मूंखे फलां को डॉक्टर मिली वञे जेको मुंहिंजे मथे जा वार वापसी करे ॾे। नकली वार लॻाए सघो था, जेली वार लॻाए सघो था। इंसान लखे रुपया ख़र्च करे, ख़बर पवंदी कराची में फलां हॉस्पिटल आहे, उते मुंहिंजे जेको मुंहिंजे लाइ को सिस्टम थी सघे थो, पर उहा असुल शइ इंसान खे कॾहिं बि कोन मिलंदी। छा हीअ अल्लाह जूं नेमतूं थोरियूं आहिनि? रब जूं नेमतूं असीं जेकॾहिं शुमार करियूं न, हिकिड़ो वार जेकॾहिं अल्लाह इंसान खां खसे वठे थो, हीउ इंसान उन साॻी शइ खे ओरिजिनल हालत में वापसी कोन थो करे सघे। रब जे करे इंसान खां बाक़ी नेमतूं खसे त इंसान छा करे सघे थो? इंसान में कहिड़ी ज़रूरत आहे? इंसान जेकॾहिं सोचे थो, इंसान हादसे जे अंदरि पेर में नुक़सान थी पवे थो, टंग जी हॾी टुटी वञे थी, लखे रुपया ख़र्च करे उहो साॻी इलाज कराए सघे थो इंसान, पर उहो फॉल्ट ऐं उहो जेको नुक़्स रहिजी वञे थो न, उहो दुनिया जो को वॾे में वॾो डॉक्टर बि उन शइ ख़तमु कोन थो करे सघे, ऐं बि उनजे अंदरि रहिजी वेंदो। हीअ अल्लाह जूं नेमतूं आहिनि। इंसान जेकॾहिं पंहिंजी जिस्म ते गौर करे न, जिस्म ते गौर करे, रब ऐं अञा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू लिखियल पढ़ियल आहे, पंहिंजे जिस्म जे अंदरि जे हालात ते जेकॾहिं गौर करे, असीं जेको खाधो खाऊं था न, अल्लाह ताला उन खाधे खे असांजे जिस्म जी हर ज़रूरत में कीअं तक़सीम करे छॾियो आहे। इंसान जे अंदरि मिठी शइ ठहे पई, खारी शइ ठहे पई, थोरो मामूली निज़ाम दरम बरम थी पवे थो, वॾो को सिस्टम न, मामूली निज़ाम दरम बरम थी पवे थो। बाबा हीउ फलाणो खाधो खाए थो, पर हिन जे जिस्म में जेके लूणियाट आहे न, उहा वधीक ठही वञे थी, ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, हाणे उनखे फलां फलां शइ में एहतियात करणो पवंदो। भला हिन जे जिस्म जे अंदरि जी मशीन जेके आहे, उहा हिन जी नमकियात खे थोरो घटि ठाहे थी हिन जे खाधे मज़ा, उनजे करे हिन जो बीपी लो थिए थो, या हिन जो फलां जेको सो मिठी शइ जे करे हिन जो शुगर हाई थिए थो, शुगर लो थिए थो, हिन जे जिस्म में कैल्शियम जी कमी आहे। हीउ सभु छा आहिनि? हीउ सभु छा आहिनि? इंसान हिकिड़ो खाधो खाए थो,
रब उन मंझां इंसान जो शुगर जो मामलो बि हल थिए पियो, उन मां हिन जो बीपी जो मसइलो बि हल थिए पियो, उन मां हिन जे कैल्शियम जो मसइलो हल थिए पियो, उन मां हिन जे जिस्म खे पूरी ग़िज़ा मिले पई, मामूली क़िस्म जेको फॉल्ट अची वञे थो, इंसान जी ज़िंदगी ज़हर थी वञे थी, ज़िंदगी जो सुकून चैन खसी वञे थो। पुछी ॾिसो उन्हनि माण्हुनि खां जेके दाइमी मरीज़ आहिनि ब्लड प्रेशर जा, जेके दाइमी मरीज़ आहिनि शुगर जा, अॼुकल्ह तक़रीबन अक्सर पेशेंट तव्हांखे शुगर जा मिलंदा। पुछी ॾिसो उन्हनि खां अहसासु पुछो त हिन सिहत जी अलाह जी कहिड़ी नेमत आहे। इंसान असीं रब जी नेमतनि खे शुमार करियूं, शुमार करे कोन सघंदा। छा असां उन अलाह जे दर खे छॾण लाइ तयारु थी विया आहियूं? छा असां उन रब खे अञा सुञातो कोन्हे जंहिं रब असांजे मथां हेॾियूं नेमतूं करे छॾियूं, जंहिं अलाह असांजे मथां हेॾा अहसान करे छॾिया? त असां वक़्तु हिन वक़्तु बि ज़रूरत आहे असीं उन अकेले अलाह खे पंहिंजे नफ़े जो, पंहिंजे नुक़सान खे हटाइण वारी ज़ात, औलाद आहे, बीमारी आहे, जेके मामला आहिनि उहे सभई उन अलाह जे दर मां असांजा हल थींदा। इंसान जेकॾहिं पंहिंजी सोच खे हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी जॻह ते महदूद रखे न, यादि रखी छॾियो ही उहा शइ आहे जेका हर दौर में ज़रूरत रही आहे। हर दौर में ईअं न आहे त बाबा हींअर हिन शइ जी कहिड़ी ज़रूरत आहे, हींअर कहिड़ी ज़रूरत आहे, भला हींअर केरु शिरक करे थो। माफ़ कजो, असां वटि मुआशिरे में जेके सोचूं था न, हक़ीक़त जे अंदरि असां उन अलाह जे दर खे छॾे करे रब जे मुक़ाबले में शिरक जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म ऐं कहिड़ा कहिड़ा तरीक़ा असां घड़े छॾियासीं। असां उन जे हवाले सां जेकॾहिं सोचूं था त पंहिंजो पाण खे ॾिसूं था, असां उन्हनि शयुनि खे गुनाह ई कोन था सम्झूं। हिकिड़ा त शिरक जा उहे क़िस्म आहिनि जेके दुनिया जे अंदरि असीं चओ त बहुत शिरक त हीअ त फलाणे क़बर जे साम्हूं जे करे तूं सजदो कर, फलां मूर्ति जे साम्हूं तूं सजदो कर त इहो शिरक थी वियो, फलां बुत जे साम्हूं तूं पंहिंजे चहिरे खे झुकाए छॾियो शिरक थी वियो। यकीनन इहो शिरक आहे, पर कॾहिं असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में गौर करियूं, अॼु तव्हां ऐं असां दुनिया में केतिरा ई अहिड़ा कम करे वेंदा आहियूं जेके न तौहीद जे मुखालिफ़ हूंदा आहिनि, शिरकिया कम हूंदा आहिनि। असां उन्हनि खे शिरक त छा, हिकिड़ो गुनाह बि उनखे तसवुर शुमार कोन कंदा आहियूं। गुनाह जे अंदरि हिकु उहो शख़्स आहे जेको गुनाह करे थो, पर ॿियो वधीक जुरत करे थो उन मामले में जो गुनाह खे गुनाह सम्झे ई कोन थो। जेको इंसान गुनाह खे गुनाह ई कोन थो सम्झे, उनखे तौबा जी तौफ़ीक़ कॾहिं बि कोन मिलंदी, कॾहिं बि कोन मिलंदी। हिकु चोर जेको चोरी करे थो न, उहो मञे थो त कमु ग़लति करियां पियो। जेको ज़ानी ज़िना करे थो, उहो मञे पियो त कमु ग़लति करियां पियो। रुश्वत वठण वारो रुश्वत वठे थो, मञे थो, दिलि हुनजी तस्लीम करे थी कमु ग़लति करियां पियो। अलाह हुनखे कॾहिं न कॾहिं ज़रूरु तौफ़ीक़ ॾींदो जो उहो इंसानु सिधे रस्ते अची वेंदो जो। पर जॾहिं असांखे गुनाह खे गुनाह तस्लीम ई कोन था करियो, बाबा हीउ गुनाह करियां ई कोन थो, हीअ मुंहिंजी मजबूरी आहे, हीउ फलां मसइलो आहे, हीअ फलां शइ साम्हूं अचे थी, त अहिड़े माण्हू खे कॾहिं बि तौबा जी तौफ़ीक़ कोन मिलंदी आहे। असांजे मुआशिरे में हिन वक़्तु असीं ॾिसूं था त शिरक जा केतिरा ई तरीक़ा जेके रोज़ बरोज़ असांजे जिस्म जो हिसो थींदा वञनि पिया। मुआशिरे जो हिसो अञा वॾी ॻाल्हि आहे, असां मुंहिंजा हर माण्हू जे जिस्म जो हिसो थींदो वञनि पिया, पर असां कॾहिं उन्हनि शयुनि ते गौर कोन कयो आहे। आम उथंदे वेंदे नंढड़ा मिसाल तव्हांखे हिकु ॿ ॾियां। मिसाल जे तौर ते आम ॻाल्हि ॿोल में केतिरा ई असीं शिरकिया जुमिला चई वेंदा आहियूं। भाउ वेठा आहियूं कचहरी जे अंदरि, ख़बर पई फलां जॻह ते को हादसो थियो आहे, एक्सीडेंट थियो आहे, ख़तरनाक एक्सीडेंट थियो, ऐं उन एक्सीडेंट में उन गाॾी जो ड्राइवर बची वियो हुयो, अलाह ताला उनखे बचायो। असां वटि वेठे वेठे हिकिड़ो जुमिलो इस्तेमालु थींदो त बाबा जीआरण वारो मारण वारे खां वेझो आहे। असां इन जुमिले खे इस्तेमालु करे छॾींदा आहियूं, पर कॾहिं बि असां सोचियो कोन्हे त केॾो ख़तरनाक असां जुमिलो इस्तेमालु करे छॾियोसीं। छा नऊज़ बिल्लाह, असां अलाह जी ज़ात जा ॿ हिसा करे छॾियासीं। हिकिड़ो उहो जेको ज़िंदगी ॾिए थो ऐं ॿियो उहो जेको मौत ॾिए थो। केॾो ख़तरनाक जुमिलो रब जी ज़ात जी तौहीन आहे थी। हालांकि अलाह जेको असांखे अक़ीदो सम्झायो क़ुरान करीम में, उहो युहयी व युमीत, ज़िंदगी ऐं मौत ॿई अलाह जे हथ में आहिनि। रब जेकॾहिं चाहे त हिकु इंसान दुनिया में क़दम रखे थो, नंढड़ो ॿारु आहे अञा दाह मस करे थो, अलाह जेकॾहिं चाहे त उनजी ज़िंदगी खसे वठे, उन खे जेको सो अॻियां मौत जो पियालो डुक भरे वञे, या जेकॾहिं रब जेकॾहिं के इंसान खे चाहे त सवे साल उहो माण्हू बीमार थिए थो। जीअं गुज़िरियल उम्मतनि असीं ॾिसूं था केतिरा ई 100 साल उहे ज़िंदगी मिलनि था, या असां वटि हिन वक़्तु असीं ॾिसूं था 100 साल खां क्रॉस करे वियो आहे, बीमारी जे बिस्तरे ते पियो आहे, घर वारा उन मां तंग थी चुका आहिनि, पर रब उनजी ज़िंदगी उते ॾेई छॾे थो। हीअ अलाह जी मर्ज़ी आहे, अलाह जी मर्ज़ी आहे। रब जेकॾहिं चाहे त उहो इंसान जे अलाह जे पैगंबर जे दौर में रस्ते में वेंदे वेंदे कलमूं पढ़ियो, अलाह जे नबी जा सहाबा विया पिए जिहाद ते, गॾु वियो हलियो, अञा हिकु बि निमाज़ कोन पढ़ी अथसि, कलमूं पढ़ी करे जिहाद जे मैदान में वञे थो ऐं उते वञी करे जिहाद दुश्मन सां लड़े थो,
शहीद थी वञे थो, अल्लाह जे नबी उन माण्हू जे लाइ जन्नत ॿुधाए छॾी आहे। हिकु तरफ़ उहो माण्हू आहे ऐं ॿिए तरफ़ सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ा जर्नैल साहब आहिनि जिन ज़िंदगी सॼी जहाद मैदान में गुज़ारे छॾी आहे, जिन जो हमेशह इहा तमन्ना हुई त असांखे शहादत जो मौत मिले, दुश्मन जे तरफ़ां तलवार या तीर असांजे जिस्म जे अंदरि लॻे। केतिरियूं जंगियूं सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला मुस्लमान इकट्ठे ॾेखारियूं। मुस्लमान जो ज़हन थी उन वक़्त में त ख़ालिद बिन वलीद जहाद में अची वियो, हाणे इहा जहाद असीं हाराईंदासीं कोन कॾहिं, इहा जंग असीं कोन हाराईंदा। तव्हांखे ख़बर आहे अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे दौर में सैयदना ख़ालिद बिन वलीद जेको उन वक़्त में फ़ौज जो कमांडर हो, सैयदना ख़ालिद बिन वलीद खे उन उहिदे तां हटाए करे आम सिपाही बनाए छॾियईं। छाजे करे? सिर्फ़ु इन जे करे मुस्लमान जो अक़ीदो ख़राबु न थिए। किथे मुस्लमान जो अक़ीदो इन ते न वञे हलियो त बाबा जहाद असीं खटींदासूं तॾहिं जॾहिं असांजो सिपह सालार ख़ालिद आहे तॾहिं। जेकॾहिं ख़ालिद सिपह सालार न हूंदो असीं जहाद हाराए वेंदासूं। इन अक़ीदे ज़हनियत ख़तमु करण जे लाइ अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु सैयदना ख़ालिद बिन वलीद खे हिकु आम सिपाही बनाए छॾियो, लेकिन सिपाही हूंदे बि जुरत ऐं बहादुरी उहा ई रखियईं। पर तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो, सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वफ़ात जो टाइम थिए थो, बीमारी जे बिस्तरे ते आहिनि, घर जे अंदरि आहिनि, अखियुनि मां लुड़क जारी आहिनि, त मुंहिंजी इहा तमन्ना हुई त आउं को जहाद मैदान में फ़ौत थींदुसि। कहिड़ी ख़बर मुंहिंजो मौत हिन घर जे अंदरि थिए थो, लेकिन इनशा अल्लाह तमामु मुहद्दिसीन जो इहो नज़रियो आहे त ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अल्लाह ताला एज़ाज़ उहो ॾेई छॾींदो शहीदनि जो। छो त ख़ालिद बिन वलीद खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैफ़ुल्लाह चयो आहे, अल्लाह जी तलवार। जेकर को दुश्मन शहीद करे आहे न, दुश्मन चवनि असां अल्लाह जी तलवार नौज़ुबिल्लाह टोड़े छॾीसूं। उनजे करे अल्लाह ताला इन में हिकमत रखी आहे त रब जे करे चाहे त हिकु इंसान जी नंढी शइ में वफ़ात थी सघे थी। रब जे करे चाहे त जहाद मैदान मां गोलियुनि जे विच मां अल्लाह कंहिंखे बचाए बि सघे थो। इहे अल्लाह जा फ़ैसिला आहिनि। इहो असां वटि आम जुमिलो इस्तेमालु थींदो आहे, या अहिड़ी तरह सां असां वटि ॿियो जुमिलो इस्तेमालु थींदो आहे। कंहिं शख़्स जेको नौजवान पुटु फ़ौत थी वञे थो, नंढड़ो ॿारु फ़ौत थी वञे थो, चवंदासीं बाबा फलाणे माण्हू सां वॾो ज़ुल्म थी वियो आहे, हुनजो नौजवान पुटु वियो हलियो आहे, वॾो ज़ुल्म थी वियो आहे। कॾहिं असां सोचियो ज़ुल्म कंहिं कयो हुनजे मथां? उन जे पुट जे वफ़ात जो टाइम मुतयन कंहिं कयो हो? अल्लाह ताला कयो न। जेकॾहिं उन खे को नुक़सानु थियो, उन जो औलाद वियो हलियो आहे, रब उन जो औलाद विञायो आहे न। उन ई जॻह ते इहो जुमिलो चवण त बाबा हिन सां ज़ुल्म थियो आहे। इहे सभई जुमिला उहे आहिनि जिन ते असां कॾहिं गौर ई कोन कयो आहे, असां कॾहिं सोचींदा ई कोन आहियूं। या अहिड़ी तरह सां असां वटि को जुमिलो इस्तेमालु थींदो आहे, चाहे उहो को कमु करिणो आहे या कंहिं बि कम जे अंदरि का रुकावट पैदा थी वञे थी, या को ॾाढो शख़्स असांजे साम्हूं आहे त बाबा फलाणो शख़्स मूंखां त ॾाढो आहे, पर बसि अल्लाह जो रसूल वञी हुनखे पुॼंदा, या ही फलाणो कमु आहे बसि जीअं अल्लाह जो रसूल चाहींदो ईअं थींदो। हीउ जुमिलो शिरकिया जुमिलो आहे। हीउ आऊं न अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जे जुमिले खां मने कई आहे। हिकु सहाबी अल्लाह जे नबी जे साम्हूं कंहिं कम ते चवे थो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशा अल्लाह वशियत या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे पैगम्बर हीउ कमु ईअं थींदो जीअं अल्लाह चाहींदो ऐं तव्हांजी मर्ज़ी हलंदी। अल्लाह जे नबी नाराज़ थी पिया, अजालतनी लिल्लाह निदन, छा तो मूंखे अल्लाह जो भाईवार बनाए छॾियो? मर्ज़ी अल्लाह जी हलंदी, चओ पहिरीं अल्लाह जी मर्ज़ी हलंदी, सुम मां शइत, उन खां पोइ चओ त दुनिया जे अंदरि अल्लाह जे नबी जी मर्ज़ी, पहिरीं रब जी मर्ज़ी आहे। रब जी मर्ज़ी सां गॾु अल्लाह जे पैगम्बर पंहिंजी मर्ज़ी जो जुमिलो ॿुधणु पसंदि कोन कयो आहे। असां वटि त आम जुमिलो इस्तेमालु थिए थो, उहा अल्लाह जी मर्ज़ी हूंदी जिते हलंदी आहे, रब जे करे चाहे पंहिंजे नबी जी मर्ज़ी खे हटाए बि सघे थो। नबी सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम कोशिशि कई उन पंहिंजे पीउ खे मुस्लमान करण जी, उन जी बख़्शिश कराइण जे लिए आज़र जी, लेकिन रब इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन शइ खां दुआ खां रोके छॾियो, मने करे छॾियो त कॾहिं बि पंहिंजे मुशरिक रिश्तेदार जे लाइ दुआ कोन्हे घुरणी। नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, 950 साल तबलीग कई। हिकिड़ी तमन्ना हुई, मर्ज़ी हुई मुंहिंजो पुटु मुस्लमान थिए, लेकिन कोन थी सघियो। लूत अलैहिस्सलाम जी मर्ज़ी हुई मुंहिंजी घरवारी मुस्लमान थिए, कोन थी सघी। अहिड़ी तरह सां अल्लाह ताला क़ुरान करीम में मिसाल ॾेई छॾियो, लूत अलैहिस्सलाम जी घरवारी जो ज़िक्र कयो आहे, या नूह अलैहिस्सलाम जे पुट जो ज़िक्र कयो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ जो ज़िक्र कयो आहे, ऐं इन्हनि खे जो शुमार मुशरिकनि मंझां करायो आहे। अल्लाह जो पैगम्बर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोशिशि कई आहे, मर्ज़ी हुई त संदन चाचो अबू तालिब कलमो पढ़ी करे मुस्लमान थी वञे। आख़िरी टाइम आहे, अल्लाह जो हबीब अलैहिस्सलाम अचनि था, वेझा वेहनि था, दोस्त गॾु वेठल आहिनि, या अम्मे कुल ला इलाहा इल्लल्लाह, ए मुंहिंजा चाचा
कलमू पढ़ी वठ, ला इलाहा इल्लल्लाह चओ ऐं रब जे साम्हूं हुज्जत कंदुसि, रब जे साम्हूं तुंहिंजो कलमो रखी करे अलाह खे अर्ज़ु कंदुसि तुंहिंजी बख़्शिश जे लाइ। लेकिन ॾिसे थो दोस्तनि ॾांहुं। यादि रखे हिकिड़ो नुक़्तो आहे, इंसान दुनिया जे अंदरि चङनि माण्हुनि सां दोस्ती रखंदो आहे न, उहे इंसान खे हमेशह सुठे रस्ते लॻाईंदा। जॾहिं असांजी उथी वेठी असांजी दोस्ती बेदीन माण्हुनि सां अक्सर हूंदी आहे, उहे असांखे अक्सर करे उन्हनि माण्हुनि खे हटाए छॾींदा। केतिरा ई असांजा शख़्स आहिनि, नौजवान ख़ुसूसन तबिको केतिरा ई आहिनि जिन जा वालिदैन तव्हां ॾिसो मुवहिद, ॾाढा सुठा, तमामु बहितरीन ऐं उहे तमामु नेक इंसान, पर उन्हनि नौजवाननि जी दोस्ती अहिड़नि माण्हुनि सां थी जेके माण्हू रब जी ज़ात जा इनकारी, अलाह जी ज़ात जा मुनकिर। अॼु उन्हनि नौजवाननि जी हालत तव्हां असांजे साम्हूं आहे। माइट सुठा निकिता, उन जा वालिदैन बहितरीन हुआ, मुवहिद हुआ। अॼु उन्हनि जो औलाद जेकर असीं ॾिसूं था कि कम्युनिस्ट दोस्ती में अची करे उन नज़रिए जो पैरोकार आहे, कॾहिं को कंहिं नज़रिए जो पैरोकार आहे। हीअ छा आहे? हीअ दोस्ती आहे। दोस्ती इंसान खे सुठे रस्ते ते बि आणे सघे थी, दोस्ती इंसान खे ख़राबु रस्ते ते आणे सघे थी। रसूल करीम अलैहिस्सलाम जे दौर में हिकु यहूदी आहे, नौजवान अलाह जे नबी सां ईंदो हो, उते अची करे अलाह जे पैगंबर जी मजलिस में वेहंदो, कुझु ॾींहं बीमार थी पवे थो। अलाह जे पैगंबर पुछा कई, वञनि था नबी सां हुनजे घर उनजी सिहत पुछण जे लाइ, ऐं ॾिसनि था त हाणे उनजा आख़िरी लम्हात आहिनि। अलाह जे नबी उनखे चए थो कलमो पढ़ी वठ, मुस्लमान थी वञे। हाणे उहो पंहिंजे माउ ॾे निहारे थो ऐं अलाह जे नबी ॾे निहारे थो। उनजी वालिदा चवे थी अते अबुल कासिम, चलो अबुल कासिम तुंहिंजो दोस्त आहे, जीअं चवे पियो उनजी ॻाल्हि मञी वठ भला। कलमो पढ़ी वञे थो ऐं उनजो साह निकिरी वञे थो, मुस्लमान थी करे फौत थिए थो। अलाह जे पैगंबर जनाज़े नमाज़ पढ़ाई आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मुस्लमान कब्रिस्तान में दफ़न कयो आहे। हीउ छाजो असरु आहे? हीउ दोस्ती जो असरु आहे। ज़िंदगी सॼी यहूदी रहियो, दोस्ती चङनि माण्हुनि सां बि पछाड़ी भली थी वई। अबू तालिब ज़िंदगी सॼी मुस्लमान जो साथ ॾिनो आहे, मुस्लमाननि जे लाइ बुखूं उञूं बर्दाश्त कयूं आहिनि, मुस्लमाननि जे लाइ पंहिंजे मुआशिरे वारनि सां बाइकाट कयो आहे। लेकिन दोस्ती ख़राब माण्हुनि सां हुई, दोस्ती उन्हनि माण्हुनि सां हुई। आख़िर में जॾहिं वफ़ात जो टाइम आहे, अलाह जो नबी फरमाइनि पिया चाचा ला इलाहा इल्लल्लाह चओ, लेकिन दोस्त चवनि पिया तरगबु अन मिल्लत अब्दुल मुत्तलिब, छा वॾनि जे दीन खे छॾींदे, वॾनि जे तरीक़े खे छॾींदे तूं, अब्दुल मुत्तलिब जो दीन छॾे ॾींदे तूं? आख़िरकार इहो ई चवे थो, दोस्तनि जी ॻाल्हि मञींदे त आउं पंहिंजे ॾाॾे जे दीन खे कोन छॾींदुसि। फौत थी वञे थो, अलाह जे पैगंबर पंहिंजा अल्फाज़ आहिनि, अलाह जे नबी फरमाइनि था त मुंहिंजे चाचे खे अबू तालिब खे घटि में घटि जहन्नम जो अज़ाब थींदो, पर जुती जहन्नम जी पाराइबी उन सां दिमाग़ ईअं टहिकंदो जे बाहि जे मथां का हंडी रखी उहा पाणी उन में टहिके, ईअं उन जुती जे करे दिमाग़ टहिकंदो रहंदो। हीअ छा आहे? अलाह जे पैगंबर जी मर्ज़ी हुई, अबू तालिब मुस्लमान थिए लेकिन कोन थी सघियो। तंहिं करे मर्ज़ीअ करे अलाह जी हलंदी, चाहत रब जी हलंदी। इन क़िस्म जा जुमिला जेका असांजे मुआशिरे में हलंदड़ आहिनि, ख़तरनाक जुमिला आहिनि, शिरकिया जुमिला आहिनि, अलाह जी ज़ाती तौहीन कंदड़ इहे जुमिला आहिनि। असां मुस्लमाननि खे एहतियात करणु खपे जुमिलनि जे बारे में। या अहिड़ी तरह सां ॻाल्हि ॿोल खां हटी करे असां वटि अक्सर करे उहे कम थींदा आहिनि जेके शिरक जे हवाले सां सरेआम शिरकिया हूंदा आहिनि, पर असांजो आम सादो माण्हू वीचारो उन्हनि चकरनि में फासी पवंदो आहे। मिसाल जे तौर ते चोरी जो नालो कढाइणु असांजे मुआशिरे में अक्सर करे हले थो। हीउ तव्हांखे उहे शयूं ॿुधायां पियो जिन खे असीं गुनाह ई कोन था सम्झूं, जिन खे असां को शिरक वॾो कोन था सम्झूं, जिन खे असां आम शयूं सम्झूं था। असांजो फ़ाइदो थिए थो उन्हनि शयुनि मंझां, असीं चवंदा हिन मंझां असांखे फ़ाइदो थियो, मुंहिंजी चोरी वापसी थी वई आहे। चवंदासीं बाबा चोरी थी वई, हाणे उन चोरी जो नालो कढाईंदुसि आऊं ऐं उन खां पोइ मुंहिंजी शइ वापसी मिली वेंदी हली, या मूंखे ख़बर पवंदी। अलाह जे पैगंबर जी हदीस आहे, पाण सलाह ॿ हदीसूं अलाह जे नबी ॾियनि, हिकु मुस्नद अहमद में आहे, ॿी सही मुस्लिम में आहे। अलाह जे नबी फरमाइनि था मन अता अर्राफन औ काहिनन, जेकॾहिं को बि शख़्स इन क़िस्म जे माण्हू वटि अचे थो, पंहिंजी क़िस्मत मालूम कराए थो, या को ग़ैब जी ख़बर हुन खां पुछे थो, ऐं त अहिड़े माण्हू जी 40 ॾींहं अलाह निमाज़ क़बूल कोन कंदो आहे। अची करे पुछियईं, इत्माद कोन कयईं, यकीन कोन कयईं, सिर्फ़ु अची करे पुछियईं, रब इन ई माण्हू जी 40 ॾींहं निमाज़ क़बूल कोन कंदो आहे। अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जिन एतिरी जेका सख़्त ख़तरनाक वईद ॿुधाई आहे, अलाह जे नबी अलैहिस्सलाम जी इहा हदीस सही मुस्लिम जे अंदरि मौजूदु आहे, लम तुक़बल लहू सलातुन 40 लैलतन, अहिड़े माण्हू जी 40 ॾींहं निमाज़ क़बूल कोन थींदी आहे। हिकिड़ो असांजो नेकियूं किथे आहिनि भला, असांजा अमल किथे आहिनि, ऐं ॿियो जे करे असांजे हिकु हिकु गुनाह जे करे 40 ॾींहं जी निमाज़ ज़ाया थी वञे, ॿुधायो त पोइ असांजो हशर कहिड़ो थींदो। ऐं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा वधीक ॿी हदीस आहे जेका मुस्नद अहमद जे अंदरि मौजूदु आहे, पाण फरमाईंदा मन अता काहिनन
औ अर्राफन फसद्दक़हु बिमा यक़ूल फ़क़द कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकर अहिड़े माण्हू अचे थो, नालो कढाए थो, क़िस्मत मालूम कराए थो, पर उन जी ॻाल्हि खे सचो बि सम्झे थो, वाक़ई ईअं हूंदो, जेको मूंखे क़िस्मत ॿुधाए पियो ईअं ई थींदो, मूंखे जेको मूंखे चोरी जो नालो ॿुधाए पियो न ईअं ई थींदो, सची ॻाल्हि सम्झे थो उनजी, त उन सम्झ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो उन कुफ़्र करे छॾियो आहे, इनकार करे छॾियो आहे। अल्लाह जे पैगंबर ते जेका शइ नाज़िल थी आहे, क़ुरान करीम, अल्लाह जे नबी जी हदीस, मन उहो क़ुरान ऐं हदीस जो इनकार करे छॾे थो। जेको माण्हू इन क़िस्म जे माण्हू जी ॻाल्हि ते यकीन करे थो, सचो सम्झे थो। असां वटि मुआशिरे में रोज़ बरोज़ इहा शइ वधंदड़ आहे। हक़ीक़त लिखिया पढ़िया माण्हू जिन खे सभु कुझु ख़बर बि आहे त हिननि शयुनि जी पछाड़ी का बि कोन हूंदी आहे, दीन जे एतबार सां नुक़सानु आहे, पर दुनिया में बि हिन शइ खे को तस्लीम कोन थो करे। तॾहिं बि असांजा अक्सर माण्हू जॾहिं मुश्किलात में फासंदा आहिनि, पोइ अची करे अहिड़नि माण्हुनि जे साम्हूं ईंदा आहिनि। इन्हनि जॻह ते असां जेकॾहिं ॾिसूं था क़ुरान करीम खे पढ़ूं था, अल्लाह जे क़ुरान करीम में अल्लाह ताला कुझु मिसाल असांखे ॾिना आहिनि। असां वटि चइबो आहे शइ गुम थी वई न, गुम थी वई, हाणे हितां शइ मिलंदी आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में सूरह यूसुफ में पंहिंजे हिकु नबी जो वाक़ियो ज़िक्र कयो आहे, सैयदना याक़ूब अलैहिस्सलाम। याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु गुम थी वञे थो, यूसुफ अलैहिस्सलाम, ऐं पुट खे गुम करण वारा केर आहिनि? याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट आहिनि। गॾिजी करे यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलाइनि था, शाम जो रुई करे याक़ूब अलैहिस्सलाम जे साम्हूं अचनि था। तव्हां क़ुरान करीम जी सूरह यूसुफ पढ़ी ॾिसो, यकीनन तव्हांखे इन शइ जो अंदाज़ो थी वेंदो, वक़्त जो नबी आहे, ऐं साम्हूं जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू बीठल आहिनि उहे के धारिया कोन आहिनि, पुट आहिनि। ऐं तव्हां यादि रखी छॾियो, पीउ ऐं उस्ताद खां शागिर्द या औलाद तक़रीबन लिकी कोन सघंदो आहे। उन जी तबियत, उन जी उथी वेठी, उन जी हयत, चाल चलन ऐं उन जे अंदाज़ मां अक्सर करे माइट खे ख़बर हूंदी त मुंहिंजो औलाद कहिड़ी तबियत जो आहे, ॻाल्हि सची पियो करे, ग़लति पियो करे। उस्ताद खे तक़रीबन महसूस थी वेंदो त मुंहिंजो शागिर्द कहिड़ी तबियत जो आहे। ही पीउ आहे, नबी बि आहे, नबी उस्तादी जॻह ते बि हूंदो आहे। माइट आहे, पुट साम्हूं ॾोहारी आहिनि, लेकिन याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर कोन थी पए त मुंहिंजा पुट मुंहिंजे साम्हूं ॾोहारी ते बीठा आहिनि। ऐं उन टाइम ते अल्लाह खां दुआऊं पियो घुरे, अल्लाहुल मुस्तआन, अल्लाह मुंहिंजी मदद कंदो। हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं, टे ॾींहं यूसुफ अलैहिस्सलाम उन इलाइक़े में जंहिंमें याक़ूब अलैहिस्सलाम आहे, उन इलाइक़े जे खूह में आहे, ॿार आहे, लाज़मी आहे। टे ॾींहं ते इंसान जहिड़ी शइ कंहिं खूह में पियो आहे, किथां दांद चई हूंदी, किथां को महसूस पियो थियो हूंदो, लेकिन याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर कोन पई त मुंहिंजो पुटु किथे आहे। उन इलाइक़े में, उन एरिया में, वेझे इलाइक़े में पुटु पियो आहे खूह में, लेकिन ख़बर कोन थी पए। अॼु हिकिड़े आम माण्हू खे ख़बर पइजी वञे थी, वेठो कराची में, ख़बर आहे त बदीन में चोरी थी फलां जॻह ते पई आहे, फलां ॻोठ जी शइ फलां जॻह ते पई आहे। उहो वक़्त जे नबी खे ख़बर कोन पई मुंहिंजो पुटु किथे आहे। इहो यूसुफ अलैहिस्सलाम खे काफ़िले वारा वठी वञनि था, बाज़ार में विकिणनि था, बाज़ार में विकिणे पियो, कॾहिं किथे ग़ुलाम थिए पियो। ज़ुलेखा जे तरफ़ां यूसुफ अलैहिस्सलाम ते तोहमत लॻे पई। यूसुफ अलैहिस्सलाम उन तोहमतनि, ॾुखनि, तकलीफ़ुनि में ईंदे करे जेल जे हवाले थिए थो। जेल मां निकिरी करे यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर ख़ज़ाना थिए थो मिस्र जो, लेकिन पीउ खे ख़बर कोन थी पवे, रोए पियो, अल्लाह खां दुआऊं घुरे पियो। अल्लाह जे क़ुरान करीम में रब फरमायो, अब यज़्ज़त आइनाहु मिनल हुज़न, याक़ूब अलैहिस्सलाम जी अखियुनि जो काराण ख़तम थी, सफ़ेद थी वञनि थियूं, एतिरो रोए थो, लेकिन ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु कहिड़नि हालनि में आहे, मुंहिंजो पुटु किथे आहे। अॼु नंढड़ी शइ जी ख़बर पइजी वञे थी त फलां जॻह ते पई आहे। हीउ छा आहे? हीउ सभु शैतानी कम हूंदा आहिनि। इंसान ही इन क़िस्म जा माण्हू असांजे ईमान जा बि डाकू आहिनि, असांजे जेब जा बि डाकू आहिनि। यादि रखी छॾियो, हीउ शइ अल्लाह इल्म गैब जो तालुक़ु आहे न, रब जी ज़ात खे ख़बर आहे। अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि गैब जी ख़बर न आहे। अल्लाह जे पैगंबर जे दौर में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र ते मौजूद आहिनि, अल्लाह जे नबी सां गॾु अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा हिकु जॻह ते वेहनि था। अम्मा आयशा जो हार किरी पवे थो ज़मीन ते, ऐं उहो हार उठ जे हेठां अची वञे थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो, हार तलाश करियो। हार तलाश थिए थो, फजर जो टाइम थिए थो, अञा ताईं हार कोन थो मिले। पाणी बि कोन्हे मुसलमान वटि जो वुज़ू कनि। आख़िरकार अल्लाह ताला क़ुरान करीम जी तयम्मुम जूं आयतूं नाज़िल कयूं आहिनि। क़ुरान करीम जो तव्हां वाक़ियो पढ़ी ॾिसो, तफ़सीर जी किताब में मौजूदु आहे, हदीस जी किताब में मौजूदु आहे। आयतूं नाज़िल कयूं, उन खां पोइ नबी अलैहिस्सलाम जिन मायूस थी करे पर ठीकु आहे, हार कोन थो मिले, हाणे हलूं था हितां खां। अल्लाह जे नबी उठ खे उथियारीनि था, उठ हेठि उहो हार पियल आहे, उहो मिली वञे थो। ॿुधायो, सॼी राति लॻे थी, सहाबा परेशान आहिनि, अल्लाह जो नबी परेशान आहिनि, लेकिन जंहिं उठ खे टेक लॻा अल्लाह जो पैगंबर वेठल आहिनि, हार उन उठ जे हेठि पियो आहे। अल्लाह जे नबी खे ख़बर कोन पई हार किथे। अॼु आम माण्हू कीअं थी ख़बर पए फलां जॻह ते पियो आहे।
रसूल करीम जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में अम्मा आयशा ते तोहमत लगे थी। कुरान करीम जी सूरह नूर तो पढ़ी ॾिसो, पूरो महीनो अल्लाह जे पैगंबर जो खानदान पूरो परेशान है, अबू बकर सिद्दीक जो खानदान परेशान है। दुनिया जा माण्हू जेके मुनाफिक क़िस्म जा माण्हू आ, अम्मा आयशा ते तोहमत लगाई है। अल्लाह जो पैगंबर परेशान है, अम्मा आयशा रोए पई, लेकिन अल्लाह जे नबी के असल वाक़े जी सही ख़बर पई न सघी त असल मसलो छा आहे, हक़ीक़त छा आहे। ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम ते जेको वाक़े जो थियो आहे न, असल में अम्मा आयशा पोयां रहिजी वई हुई। अल्लाह जो नबी काफ़िलो वठी करे निकिरनि था, अल्लाह जो पैगंबर खे इहा ख़बर कोन पई त आयशा उठ ते वेठल या पोयां वेही रही आहे, इहा बि ख़बर कोन थी पए। अॼु आम माण्हू खे कीअं थी ख़बर पए फलां शइ कहिड़ी जॻह ते बीहे। रसूल करीम अलैहिस्सलाम सां जिब्रील अमीन वाइदो कयो, फलां टाइम ते आऊं ईंदुसि। अल्लाह जो नबी इंतज़ार कयो, अल्लाह जो नबी ॿाहिरि निकिरनि था, जिब्रील अमीन ॿाहिरि बीठल आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, जिब्रील वाइदो कयल हो? चवण लॻो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं घर में तस्वीर हुजे, जंहिं घर में कुतो हुजे, उन घर में असीं मलाइके कोन ईंदा आहियूं। पाण में त मुंहिंजे घर में न को तस्वीर लॻल आहे, न वरी को कुतो आहे। अल्लाह जे नबी खे जिब्रील अमीन अर्ज़ु करणु लॻो, अल्लाह जो पैगंबर तव्हां घर तलाश करियो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर तलाश कनि था, जंहिं चारपाई ते, जंहिं खट जे मथां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठल हुआ, उन खट जे हेठि बेख़बरी में को कुते जो नंढो गुलर अची करे वेही रहियो। अल्लाह जे पैगंबर हुनखे ॿाहिरि कढाए पोइ जिब्रील अमीन आयो आहे। असांजे लाइ सबक़ आहे, नसीहत आहे। और रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं घर में मौजूद आहिनि, अल्लाह जे नबी खे ख़बर कोन थी पए न घर जी कुंड में छा पियल आहे। अॼु आम माण्हू खे कीअं थी ख़बर पए? त हिन क़िस्म जा वाक़िया दुनिया जे अंदरि असांखे अल्लाह जे नबीअ जी ज़िंदगी में सबक़ वठणु खपे। अल्लाह जे पैगंबर खां मथे वली को बि कोन्हे, अल्लाह जे नबीअ खां मथे को पोतल केरु बि कोन्हे। जॾहिं उन्हनि अज़ीम शख़्सियतनि खे ख़बर कोन पई आहे, त अॼु आम माण्हू खे कीअं थी ख़बर पए तुंहिंजी मुंहिंजी चोरी किथे आहे। हीउ शिरक जो कमु आहे। या अहिड़ी तरह सां असां वटि जेको ॿियो शिरक जो कमु हले थो, उहो हीउ बि आहे, बीमार थी पियासूं, कॾहिं कंहिंजे दर ते, कॾहिं कंहिंजे दर ते। अल्लाह जा बाना बीमारी जो इलाज कबो आहे, इलाज करणु सुन्नत आहे। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं को दम जाइज़ दम थिए थो सुन्नत आहे। बाक़ी जेके दुनिया में असां वटि रस्म रवाज हलनि था, फलां धागो ॿधंदे बीमारी ख़तमु थी वेंदी, फलां शख़्स खे वठी ईंदे बीमारी ख़तमु थींदी, ॾाढो ॾुख थींदो आहे। हक़ीक़त जे अंदरि असां पंहिंजे अखियुनि सां इन क़िस्म जा मंज़र ॾिठा हूंदासूं, कंहिं माण्हू जे घर में बीमारी आहे, नौजवान नियाणी बीमार थी पई, साईं इलाज ॾाढा करायमि, क़ुरान करीम पढ़ियमि, लेकिन कंहिं बि क़िस्म जी का शिफ़ा कोन मिली आहे। फलाणो जेको गैर मुस्लिम हो न, उनखे पंहिंजे घर में वठी करे पढ़ाई कयमि, उन ॾींहं खां वठी करे सुकून आहे। ऐं चवंदो इन खां अॻु में उन मुस्लमान खे ज़मीन जॻह ॾे हलियो वञे अंदरि, जो पंहिंजे ईमान खे एतिरे क़दुरु हल्को सम्झी करे विकिणी छॾे थो। हुनखे क़ुरान जो एतमाद कोन्हे, दवाउनि जो एतमाद कोन्हे, इलाज जो एतमाद कोन्हे। जॾहिं इन मामले में इंसानु आयो, शिरक जे मामले में, त बि उहो इंसान खे गैर मुस्लिम जे साम्हूं झुकंदे बि देरि कोन थो करे। हीउ छा आहे? हीउ तव्हां असांजे मुस्लमान मुआशिरे जी हालत आहे। असां मुस्लमान मुआशिरे जी, अल्लाह जे नबी बीमार थिया हुआ, अल्लाह जो पैगंबर अयूब अलैहिस्सलाम बीमार थिए थो, केतिरा ई साल बीमारी में जिस्म जा हॾा ज़ाहिर थी वञनि था, एतिरे क़दुरु कमज़ोरी आहे। लेकिन रब जो क़ुरान फरमाए थो, व अयूब इज़ नादा रब्बहू, अल्लाह जो पैगंबर हर टाइम ते रब खे सॾे थो। ईअं कोन चयईं फलां क़बर ते वञा मूंखे शिफ़ा मिलंदी, फलां जॻह ते वञा मूंखे शिफ़ा मिलंदी। अल्लाह जो नबी आहे, वक़्त जो पैगंबर आहे, सालनि जा साल बीमार रहे थो, लेकिन रब जो दर कॾहिं बि कोन थो छॾे। तुंहिंजी मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िर में बुखार अचे थो, अम्मा आयशा फरमाए थी, पाणी जे थधे पाणी जूं पटियूं ऐं अल्लाह जे नबी जे निरण मुबारक ते रखां थी पेशानी ते, उन पटी जे मथां बि मूंखे गर्माश महसूस थिए थी। अल्लाह जो पैगंबर फरमाए, आयशा आम माण्हू जे मुक़ाबले में मूंखे बुखार डबल में ईंदो आहे। माना तव्हां हिन वक़्तु ईअं महसूस करियो जो 200 ताईं बुखार। तव्हां पुछी ॾिसो कंहिं डॉक्टर वग़ैरह खां, 200 ताईं बुखार जेकॾहिं हींअर कंहिंखे अचे को ज़िंदा बचंदो? एतिरो अल्लाह जे नबी खे बुखार अचे थो, अल्लाह जो पैगंबर एतिरो बुखार आहे, उथी करे वेहनि था, पाण मां था असल्ला नास, भला माण्हू निमाज़ पढ़ी आहे? अम्मा आयशा फरमाए ला वहुम यंतज़िरूनक या रसूल अल्लाह, अल्लाह जो पैगंबर तव्हां जे इंतज़ार में आहिनि। पाण मां था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाउली मान फिल मग़ज़ब, ऐं मुंहिंजे लाइ पाणी रखो, गुस्ल करे वञा थो निमाज़ पढ़ण जे लाइ। अल्लाह जो नबी उथियनि था, बेहोशी किरी पवनि था, वरी होश अचे थो, वरी निमाज़ पुछनि था, वरी बेहोशी किरी पवनि था। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरकार हुकुम कयो, मुर्रू अबा बकर फल्युसल्लि बिन्नास, अबू बकर खे चओ निमाज़ पढ़ाइनि। अल्लाह जो नबी 1-2-3 ॾींहं घर में आहिनि, आख़िर थोरो जिस्म में जॾहिं कुझु फरहत महसूस थिए थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली, सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जे टेक ते मस्जिद में अचनि था। सहाबा किराम मंज़र ज़िक्र कयो आहे, अल्लाह जो पैगंबर ठीक थियण खां पोइ बि जॾहिं मस्जिद में अचनि था, एतिरी कमज़ोरी आहे जो अल्लाह जे पैगंबर जा पेर मुबारक जिस्म ज़मीन ते निशान कंदा अचनि पिया। एॾी कमज़ोरी, इहा बीमारी कंहिंखे
अल्लाह जो पैगंबर है, सभिनी नबियनि जो सरदार है, तुंहिंजी मुंहिंजी कहिड़ी हैसियत है, लेकिन छा कॾहिं पैगंबर इहो चयो फला नबी जे दर ते वञा मूंखे शिफ़ा मिलंदी या आऊं पंहिंजो पाण खे शिफ़ा ॾेई वठंदुसि? न, अल्लाह जे नबियनि इन मुश्किल घड़ी में बि रब खे पुकारियो आहे, तोखे मूंखे छा थी वियो आहे, असांखे छा थी वियो आहे? मामूली चोरी जे करे पंहिंजो ईमान विकिणी छॾींदा आहियूं, मामूली बीमारी जे करे असां पंहिंजो ईमान विकिणी छॾींदा आहियूं, कॾहिं कंहिंजे दर ते कॾहिं कंहिंजे दर ते। मुस्लमानो, ही तौहीद अल्लाह जी अज़ीम नेमत है। रब जंहिं इंसान खे ॾींदो आहे न, उन इंसान जे दिलि मां डप ख़ौफ़ सभु शयूं ख़तम थी वेंदियूं आहिनि। तौहीद इंसान में जुरत पैदा करे थी, शिरक इंसान खे बुज़दिल बनाए थो। जॾहिं इंसान में शिरक अची वेंदो आहे, पुराणे वण खां बि डिॼंदो, कपिड़े खां बि डिॼंदो, मिटीअ जे दड़े खां बि डिॼंदो, पर जॾहिं तौहीद इंसान जे दिलि में अची वई, अल्लाह जो कसम आहे, दुनिया जी केॾी वरी ताक़त अची वञे, लेकिन उन जे ज़हन में अल्लाह जे पैगंबर जी हदीस अची वेंदी हली, पूरी दुनिया गॾिजी पवे, मूंखे नुक़सानु ॾियण जे लाइ मूंखे नुक़सानु कॾहिं बि कोन ॾेई सघंदी। हीउ इंसान जो अक़ीदो हुअणु खपे। बीमारी घटाइण वारी ज़ात बि अल्लाह जी आहे, औलाद ॾियण वारी ज़ात बि रब जी आहे, नफ़े नुक़सान जो मालिक बि अल्लाह आहे। असां पंहिंजी जुरत पैदा करे, असां पंहिंजो पाण जे अंदरि हिमत पैदा करियूं, अल्लाह जे दर में अचूंसीं, अल्लाह जे दर में अचूं। उहा कहिड़ी ज़रूरत जेका अल्लाह जे दर में असांजी पूरी न थिए, हर ज़रूरत असांजे अल्लाह जे घर में पूरी थींदी। अल्लाह ताला त फरमायो असांखे, इंसान मूंखां घुरी त ॾिस, वइदा साल के बाद अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दावत दाई इज़ा दान। ओ इंसान, तूं मूंखां घुर त सही भला, नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। इंसान, तुंहिंजी साह जे रग खां बि आऊं तोखे वेझो आहियां। इंसान घुरे त सही भला, कॾहिं अचे त सही अल्लाह जे घर में। अल्लाह इंसान जॾहिं अल्लाह जे दर में ईंदो आहे, इंसान खे कॾहिं तानो कोन मिलंदो आहे। हेतिरा साल केॾा वियो आहे, हाणे जॾहिं दुनिया तोखे धिकियो तॾहिं मुंहिंजे दर में आयो आहीं। भला मिंथ मेड़ जी ज़रूरत ई कोन पवंदी आहे। ॿ लुड़क इंसान जे अखियुनि मां किरण, अकेलाई में अची करे रब जे साम्हूं पंहिंजा ॾुख ऐब ॿुधाए, यकीनन रब उन इंसान खे माफ़ करे छॾींदो आहे। दुनिया जा सभई मसइला हल थी वेंदो आहे। अल्लाह ताला असांखे मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे तौहीद जे मथां साबित क़दम रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे हर क़िस्म जे शिरक खां बचाए। दुनिया में ॾुख सुख तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, इंसान खे अल्लाह आज़माईंदो बि आहे। असीं आज़माइश में पंहिंजे ईमान मां कॾहिं हथ न कढूंसीं। ॾुख ईंदा आहिनि इंसान ते, बीमारियूं बि ईंदियूं आहिनि, जंहिं रब बीमारी ॾिनी हटाईंदो बि अल्लाह। इलाज करणु सुन्नत आहे, इलाज इंसान करे सघे थो, महिनत करे सघे थो। चोरी थी वई, उनजा ॿिया हल असीं कढी सघूं था, लेकिन हिन क़िस्म जूं शयूं असांजे मुआशिरे में जेके आम आहिनि, इहे ग़लति आहिनि। जेकॾहिं इन्हनि मां को फ़ाइदो थी आहे, त उहे साॻी माण्हू जेके दुनिया जे अंदरि लिखियलु पढ़ियल असां तसवुरु करियूं था, इस्लाम खां परे आहिनि, पर उहे बि इन्हनि शयुनि खे मञनि हा, पर उन्हनि इन शइ खे तस्लीम ई कोन कयो आहे। मन अॼु दुनिया जे हिसाब सां बि इंसानु सोचे थो त इहा शइ ग़लति आहे, त पोइ पाकिस्तान में डॉक्टर, फ़ौज, पुलिस कहिड़ी ज़रूरत आहे? हर मुल्क में हिकिड़ो इन क़िस्म जो विहारे छॾे जेको चोरी खे पकड़ींदो वञे, हर किस मुल्क में हिकिड़ो अहिड़ो विहारे छॾे जेको सभिनी जो इलाजु कंदो वञे, त पोइ हीउ डॉक्टरनि जो हेॾो वॾियूं डिग्रियूं, हेॾो वॾा ख़र्च, ऐं हिन अस्करी इदारनि ते हेॾो वॾो पाकिस्तान जो बजट या ॿियनि मुल्कनि जो बजट, कहिड़ो फ़ाइदो हिन शइ जो? त हीउ इंसान जो ज़हन बि कमु करे थो त इहे सभई शयूं फुज़ूल आहिनि, फुज़ूल आहिनि। इंसान पंहिंजी हिमत कंदो, महिनत कंदो, रब इंसान खे महिनत नथियो ज़रूरु ॾींदो आहे। बाक़ी इन्हनि शयुनि खां असीं बचूं। इन क़िस्म जा माण्हू असांजे ईमान जा बि डाकू आहिनि, असांजे पैसे जा बि डाकू आहिनि। अल्लाह ताला असांखे इन क़िस्म जे कमनि खां बचाए। अल्लाह ताला असांखे तौहीद जी सम्झ नसीब फ़रमाए। रब असांखे शिरक जे कमनि खां बचाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।